मोरो ख़बर शामिल कर जी मोरो सिनेमा जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ डिवाइस होल्डर मूं मथां तशद्दुद कियो आहे। मुंहिंजी भाइटी खे पिण धक कया आहिनि, नाइंसाफ़ी कई आहे। असां पंहिंजा ॾिनल पैसा घुरिया कया आहिनि, जेके ॾियण बजाए धक कया विया आहिनि। इंसाफ़ कयो वञे। शाहनवाज़ भट्टीअ जो एहतजाज। मोरो डिवाइस माफ़िया बेलगाम बणियल कैंप जी वीडियो भरण तां फ्रेंचाइज़ जे मालिक जी फ्रंट में सदाम खोखर ऐं ॿियनि हथियारबंदनि जे माण्हुनि सां गॾिजी मोरो जी अवामी आवाज़ जे सीनियर सहाफ़ी शाहनवाज़ भट्टी ऐं संदसि कैमरामैन नूर सिंधी ते हमिलो। मुतासिर सहाफ़ी थाणे ते NC दाख़िल कराइण बाद तालका अस्पताल मोरो मुंतक़िल। बाद में अहिड़ी नाहक ख़िलाफ़ मुतासिर सहाफ़ी शाहनवाज़ भट्टी मोरो प्रेस क्लब ते पहुची सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त बेवा औरतुनि जा पैसा गिड़काईंदड़ फ्रेंचाइज़ यासीन बुड़ो ऐं संदसि फ्रंट में सदाम खोखर, जेको फ़ोथियल मुस्तहिक़ औरतुनि जा पैसा हड़प करे लखपति मां करोड़पति बणिजी वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ को बि इदारो क़ानूनी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। शाहनवाज़ भट्टी मुतालबो ऐं घुर कई त संदसि असासनि जो जुडिशनरी इंक्वायरी कई वञे ऐं मूंसां अज़ालो कयो वञे। शाहनवाज़ भट्टी सिंध जे चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी ऐं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। को बि कानून लागू थो थिए कोन थो थिए। मां हिकु अहम इदारे अवामी आवाज़ सां लाॻापियल आहे। मां पैसा ॾिना सदाम जे यासीन खे उधारे बाबति। मूंखे चवनि मूंखे ॾियो पैसा, मां तव्हां ॾींदुसि। मां पंहिंजे पैसनि जी घुर कई आहे। उन पैसनि ॾियण बजाए मूं ते मुंहिंजे भाइटे ते वैशानो मारकुट कई आहे। मुंहिंजे भाइटे खे रतो छाण कयो आहे। पुलिस वटि NC दाख़िल करायो आहे। को बि जवाबदार ॿधण लाइ तयारु कोन्हे। मां इदारा जुडिशरीअ ते जेको मुंहिंजो ट्रस्ट आहे, छो जो नसुला गॾाणीअ जहिड़ो मोरो इंतिज़ामिया पुलिस ॿियो बि अमल अहिड़ो वाक़ियो करणु चाहे थी। सिंध जा साहबी तमामु देरि मां पुलनि रतो छाणा हुनजी। मूंखे अखि में धक हूंदनि, अखि में मुंहिंजी अञा ताईं सूर आहे। हाणे छा मुतालबो इहो आहे त सिंध जो चीफ जस्टिस अकील अब्बासी ऐं सिंध जो सेशन जज मूंसां इंसाफ़ करे। बाक़ी पुलिस ते मां बेतमादी ज़ाहिर कयां थो ऐं हीउ वीडियो मुंहिंजी दोस्त वधि खां वधि वायरल कनि।